केतिरनि ॾिहाड़नि खां सिंध जे तख़्तगाह समेत अक्सर शहरनि तोड़े ॻोठनि में खिवणुनि जा खेल ऐं विडियुनि जे वसकारनि जो सिलसिलो जारी आहे, जंहिं करे थरबर, काछो तोड़े कोहिस्तान जरकी पियो आहे। सिंध जी राजधानी कराची जे मलीर, लांढी, कोरंगी, गुलिस्तान जोहर में कारा ककड़ वसण आया। वसकारे सबब मौसम मज़ेदार थी वई। सिंध जे गादीवार शहर जे सदर, डिफेंस, लयारी, गुलशन इकबाल, इशारा फैसल ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसाति पई, जंहिं करे गर्मीअ जो ज़ोर टुटी वियो। कराची में बरसाति सबब अक्सर रोडनि ते ट्रैफ़िक जे अच वञ में ख़लल पियो, जंहिं करे शहरनि खे तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो पियो। नवाबशाह, टंडेबागे ऐं ॿियनि इलाइक़नि में पिणु वसकारो थियो, जॾहिं त वसकारे बाद मौसम मन मोहींदड़ बणिजी वई। चेलार ऐं भरपासे वारनि ॻोठनि भोरीलो, सोराम, फलियो, बुटड़ा ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसाति सबबि मौसम ख़ुशगवार थी वई ऐं मारूअड़नि जा चहिरा झरकी पिया। डोरोनारो शहर ऐं उनजे भरपासे वारनि इलाइक़नि में बरसाति खां पोइ मौसम वणंदड़ बणिजी वई। गुपचाणी ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में सख़्त गर्मीअ बाद तूफ़ानी हवा सां गॾु ज़ोरदार बरसाति जो सिलसिलो शुरू थी वियो। वसकारे बाद अक्सर शहरनि मां बिजली गुम थी वई, जॾहिं त रोड रस्तनि ते बरसाति जो पाणी बीहजी वियो आहे।